अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये पाण जेका लाकाने जे दोस्तनि सां वफ़द सां वेठा आहियूं। जे तव्हांजा सभु ॼातल सुञातल जेका कुझु शख़्सियत आहिनि, सामने दास्तान मीरानी, असांजा सलमान पटेल, साईं जतेल साहब, मीरानी साहब, ये अरशद जेका अरशद खान साहब, आम बारी में खर्चनि जी ॻाल्हि इमरान कोकर जी जेका बात आहे, वैसे अमानत खान चांडू जेका असांजो परचम बदाम जेका अॼु खां पको देसी जेका असांजो वैसे इमरान खान बबर धरणे में जेका पाण आयासीं चांहि जे वक़्ते जे लाइ थोरो निकिरी आयासीं, जेका चांहि वेठा होटल ते चांहि बि पीतीसीं ऐं जेका थी सघे परचम बि वधूं था, पको देसी था कयूं। हिन खां पोइ वरी जेका असांजी वापसी आहे बबर धरणे में, ऐं उते जेको आहे संदसि जा इंटरव्यू बि कंदा आहिनि, बि कयूं। तारीख़ जियो रे जियो रे जियो।